थी रोईंदी है? हाँ चरी त नथी आ? छा थियो आ ॿुधाए न। अम्मा कहिड़ो जबल टुटो आ? छो थी ॻारे पाण? अम्मा खच टांडन में उछलण खां पोइ कंहिंखां पुछजे त चोथे हुजे या बदी दरिया में उछलींदे चइजे त बुॾण खां बचिजे। छा थी चवे पई? कंहिंजा टांडा, कंहिंजो दरिया, केर तो ईअं करे? तव्हां सभु। असां सभु? हाँ मां अकेली। सियाणी थी, समझदार, हौसलो कर। मां जे तोसां गॾु आहियां, दादन तोसां गॾु आ। तूं अकेली छा में आई? अम्मा केर ॿुधंदो आ धीरुनि जी? धीअ मां वेठी आहियां न, तूं पाण खे संभाल। मां ईअं करण न ॾींदसि। थी वेंदो अम्मा, ये थी वेंदो। मां लुड़ी लावारी थी वेंदसि। केर बि बचाए न सघंदो मूंखे। ये तुंहिंजो वहम ऐं ख़ौफ़ आ। तोखे कुझु बि कोई न करे सघंदो। मां तोते कख बि किरण न ॾींदसि। अम्मा असां वटि न्याणियुनि जी केर ॿुधंदो आ? ॿुधाए, रस्मुनि ऐं रिवाजनि जो शिकार असीं छोकिरियूं थींदियूं आहियूं। जॾहिं न रस्मुनि जो राकास लहंदो आ ऐं किड़काइण लॻंदो आ त सभु बेवस थी वेंदा आहिनि। को बि न खुशंदो आ। सभु बेवस गूंगा पोड़ा थी वेंदा आहिनि। को बि एहसास न आहे कंदो। न सोचदी है एतिरो, तूं बीमार थी पवंदी है। मां अॼु दादन खे चवां थी त सोराब खे वञी कुतो जवाब ॾेई अचे। अम्मा रस्मुनि जी ढूंढ ते न गिजो लामारा ॾिना त दादन बि बेस थी वेंदो। दादन बि कुझु न करे सघंदो। छो लिखी ॾिनो पेट बाबा, छो लिखी ॾिनो बाबा मुंहिंजो पेट। ॼमण खां अॻु मुंहिंजो रिश्तो